पीपी घोटकी सिटी के सदर अब्दुल मजीद लाखो चयो आहे त मीर फयाज़ अहमद ख़ान लुंड खे ज़िले घोटकी जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वञे। पीपी घोटकी सिटी के सदर अब्दुल मजीद लाखो पंहिंजी राइशगाह ते सपाक ज़िले अॻवान अनीस रहमान भयो अमजद मेमण सां गुड प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपी अॻवान ऐं लुंड बिरादरी जो सरदार फयाज़ ख़ान लुंड हिकु नरम मिज़ाज शख़्सियत जो मालिक आहे। हुन हमेशह अवाम जे अहंजनि खे नज़र में रखंदे सियासत कई आहे। घोटकी जी अवाम बे ख़िदमत कई आहे। हुन चयो त हिन वक़्तु घोटकी जी अवाम खे हिकु नए चेहरे जी भी ज़रूरत आहे जेका चॉइस सरदार फयाज़ अहमद ख़ान लुंड आहे। हुन खे मौक़ो ॾिनो वञे त जीअं हू घोटकी जी अवाम जी बहितर नमूने ख़िदमत करे सघे। हुन पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत पीपी जी आला क़यादत खे अपील कई आहे त ज़िले घोटकी जो एडमिनिस्ट्रेटर सरदार फयाज़ अहमद ख़ान लुंड खे मुक़ररु कयो वञे। घोटकी जो सदर अब्दुल मजीद लाखो, सिपाह अनीस रहमान भयो साहब, अमजद मेमण साहब, जीअं त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन जनाब मोहतरम बिलाल भुट्टे साहब खे अपील था कयूं त घोटकी ज़िले जे लाइ एडमिनिस्ट्रेटर जेको आहे चीफ सरदार फयाज़ अली ख़ान लुंड साहब खे मुक़ररु कयो वञे या पूरे ज़िले के कारकुन ग़रीबनि जो आवाज़ आहे। छो त सरदार फयाज़ ख़ान लुंड साहब हिकिड़ो बहितरीन शख़्सियत बहितरीन इंसान आहे जंहिंजी अवाम जी दिलनि में उनजी जॻह आहे ऐं बहितरीन सुठी साख रखंदड़ असांजो सरदार आहे घोटकी जो। असां इहा अपील कंदासीं पंहिंजे चेयरमैन खे त जनाब असांजे चीफ सरदार फयाज़ अली ख़ान लुंड साहब खे चेयरमैन एडमिनिस्ट्रेटर घोटकी ज़िले जो मुक़ररु कयो वञे जीअं त असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजी क़यादत जा रहंदासीं उनजी वॾी महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।